ओम शांति। हाणे असां बाबा खे याद था करूं। मां आत्मा भ्रुकुटी जे विच में वेठी आहियां। निराकार रूप में बाबा खे याद करे मन में कोई भी ॻाल्हि हुजे बाबा खे ॿुधाए छॾो। ओम शांति। अॼु मिठा मिठा श्री बाबा ब्रह्मा जे तन द्वारा चवनि था, मीठे मीठे ॿार। बाबा चवनि था, हाणे जेसि ताईं तव्हां भॻवान खे न यादि कंदव न, तेसि ताईं तव्हांजा पाप न कटंदा आहिनि। ॾिसो, दुनिया में माण्हुनि खे एॾो दुख छो आहे? छो जी हिकु त पिछले जन्मनि जा पाप, ॿियो हिन जन्म जा पाप। पोइ माण्हू चए असां दान पुण्य करे वञूं था, तीर्थनि ते वञूं था, भॻवान जो नाम जपूं था ताकी पापनि सां मुक्त थियूं। पर माण्हू थिए थो पापनि सां मुक्त अगरि हिन तीर्थनि ते वञण, गंगा स्नान करण, पाठ करण, जाप जपण, सिमरन करण सां अगरि माण्हू जा पाप कटजनि था, त ॿुधायो दुनिया में दुख घटि थियणो खपे न। लेकिन दुख वधे ई छो थो? छो जे कोई बि हिन दुनिया में भॻवान खे यादि ई नथो करे। छो जे भॻवान खे यादि करण लाइ खपे सच्चो मन। क्यों जी भॻवान खे यादि करण लाइ खपे कि पहिरियों त परिचय हुजणो खपे कि भॻवान आहे केरु, काथे रहंदो आहे, ऐं केरु भॻवान खे यादि थी करे, केते पाप चढ़ल आहिनि। अॼु माण्हू चवनि था कि शरीर ते ई पाप चढ़नि था। असां गंगा स्नान करे आयासीं, पाप धोई आयासीं, हे चईंदा आहिनि न माण्हू। त गंगा स्नान कंहिं कयो? तव्हांजे शरीर कई। त कॾहिं ईअं चईंदा आहिनि माण्हू पाप शरीर पुण्य शरीर? माण्हू ॾिसो गंगा स्नान करे अचे थो, चए थो मां पाप धोई हुयमि, हाणे मां आत्मा जी शुद्धि थी वई। चईंदा न, हीअं थोड़ी चईंदो कि हा मां पंहिंजी ईअं चईंदा आहिनि न कि मां पंहिंजी आत्मा जा पाप धोई आयमि। लेकिन जॾहिं तव्हां स्नान करो था, गंगा स्नान, तॾहिं तव्हांजी आत्मा स्नान करे थी। तव्हां त शरीर खे स्नान करायो न। पाप शरीर पुण्य शरीर कॾहिं ॿुधियो आहे? पाप आत्मा पुण्य आत्मा ॿुधी आहे न। पाप आत्मा पुण्य आत्मा महान आत्मा। माण्हू चईंदो असां रोज सिमरन कंदा आहियूं, भॻवान जो नाम जपदा आहियूं ताकि असांजा पाप धुलिजी वञनि। भॻवान खे यादि करण सां पाप कटजाइनि। कंहिंजा केते पाप लॻे थो शरीर ते कि आत्मा ते? त आत्मा ते पाप लॻल आहे, हीअ ॾाढी सम्झण जी ॻाल्हि आहे। जॾहिं आत्मा ते पाप लॻल आहे त असांखे गंगा स्नान त पाणी तत्व आहे, असांजी आत्मा रहंदी काथे आहे? पहिरीं ॻाल्हि, अगरि असांजी आत्मा ते पाप लॻनि था त असांजी आत्मा आहे काथे? असांजी आत्मा हिन शरीर में भ्रुकुटी जे विच में वेठी आहे। असांजी आत्मा हिन शरीर में भ्रुकुटी जे विच में वेठी आहे, जो नज़र बि नथी अचे। आत्मा जो रूप छा आहे? अति सूक्ष्म ज्योतिर्बिंदु आहे, जो हिन अखियुनि सां ॾेखारे में न ॾींदो आहे। त पहिरियों त जॾहिं बि असांखे भॻवान खे यादि करणो आहे त इहे सम्झी करे वियो, इहे सम्झी करे यादि करो भॻवान खे कि मां पंहिंजी मां आत्मा जो भ्रुकुटी जे विच में वेठी आहियां। मुंहिंजी आत्मा जे मथां जो पापनि जो बोझो आहे, जो मां आत्मा रोज रोज या पिछले जन्मनि में जो पाप करे आई आहियां, मां हुनखे धोइण लाइ मां भॻवान खे यादि थी करां। त हाणे तव्हांजी आत्मा नज़र त नथी अचे, लेकिन इहे सम्झी करे वेबो आहे कि असां भॻवान खे छो था यादि करूं? पंहिंजी आत्मा ते पाप जेका चढ़ल आहिनि उहा धोइण लाइ, उन्हनि सां मुक्त थियण लाइ। हाणे जेकी आत्मा नज़र नथी अचे, त इहे जेका बि सम्झो था कि कई माण्हू ग्रंथ शास्त्रनि खे भॻवान मञंदो आहे, कई माण्हू मूर्तियुनि में कृष्ण राम सीता राधे लक्ष्मी नारायण, या कोई देवियूं, कोई पंहिंजा देहदारी गुरु न। माण्हू अगरि तव्हां सोचो
मां हिन गुरु जे साम्हूं वेठी आहियां ऐं हिन गुरु खे यादि करण सां, हिन गुरु जो नाम जपण सां मुंहिंजा पाप ख़तम थी वेंदा। लेकिन गुरु त देहधारी आहे, उहो कीअं तव्हांजी आत्मा जो पाप ख़तम कंदो? भई जेकी चीज जहिड़ी आहे हुनखे साफ़ करण लाइ बि कुझु ओड़ो ई हुजणो खपे न। हाणे तव्हांजो गुरु त ख़ुदि ई कंहिंखे यादि थो करे, हुन वटि त ख़ुदि वटि शक्ति अथसि। तव्हां कंहिंखे बि ॿुधायो, सभु माण्हू इहे ई चईंदा आहिनि न, उहो बि साधना कंदा आहिनि, उहो बि भॻवान खे यादि कंदा आहिनि। अॼु गुरु नानक देव छा कई? हुन बि त परमात्मा खे यादि कई न। गुरु नानक देव वटि शक्ति थोड़ी आहे, हुन त भॻवान खे यादि करे शक्ति स्वयं में धारण कई। त हुन जॾहिं हुन गुरु नानक देव पंहिंजी आत्मा खे पाप धोइण लाइ परमात्मा खे यादि कई, त उहो तव्हांजा पाप कीअं धोई सघंदो? अॼु माण्हू गुरु नानक देव खे मञे थो, गुरु गोविंद सिंह खे मञे थो, कृष्ण खे मञे थो, राम खे मञे थो, पंहिंजे देहधारी गुरु संत सन्यासिन खे मञे थो, जॾहिं उहो ई भॻवान खे मथां वारे खे यादि था करनि। अगरि उन्हनि में शक्ति हुजे हा, भॻवान कॾहिं कंहिंजी पूजा न कंदो आहे। भॻवान जो कोई मापी न आहे, भॻवान जो कोई गुरु न आहे। भॻवान अर्थात उहो बि हिकु आत्मा ई आहे, उहो बि हिकु जीअं असांजी आत्मा असांजे शरीर में आहे। भॻवान केरु हूंदो? उहो हिकु अहिड़ी आत्मा आहे जो सदा मथे न रहंदी आहे, हुनजी शक्ति कॾहिं ख़तम न थींदी आहे, छो जो उहो हेठि अची करे असां जहिड़ो पार्ट न वॼाईंदो आहे। हिन करे हुनखे भॻवान चइबो आहे। त बाबा चईंदा आहिनि कि ॾिसो, माण्हू हिन दुनिया में पहिरीं ॻाल्हि त असांजी आत्मा ते पाप चढ़ियल आहे, त इहा ॻाल्हि असांखे सम्झणी आहे त कंहिं बि देहधारी गुरु संत सन्यासी खे यादि कंदव त तव्हांजा पाप न कटजंदा। तव्हां केतिरी बि कोशिश करे छॾो, अगरि तव्हां कंहिं देहधारी रूप में भॻवान खे यादि कयो, तव्हां ग्रंथ शास्त्रनि जे रूप में भॻवान खे यादि कयो, तव्हां कंहिं बि तत्व, जीव जंतु, जानवर, कंहिं बि रीति तव्हां भॻवान खे यादि कंदव न हिन सृष्टि में, ये सभु हिन सृष्टि में ई आहिनि। अॼु इहे जेका बि आहिनि ग्रंथ शास्त्र के कीअं ठहियल आहिनि? पहिरियों त लकड़ी मां कागज ठहिया, हुन कागज में माण्हू उहो पंहिंजो ग्रंथ शास्त्र लिखी छॾियईं त उहो भॻवान थी वियो। अॼु पत्थर सड़क ते पियो आहे, उनजी कोई वैल्यू न आहे। अॼु हुन ई पत्थर जी जॾहिं मूर्ति थी वेंदी आहे त हुनमें भॻवान अची वियो। त इहे माण्हू सम्झे कि असां जंहिंमें भावना रखी वेठा आहियूं, भॻवान उन द्वारा असांजी इच्छा भले ई पूरी कंदो आहे, उत्तर ॾींदो आहे, परंतु उहो हुनमें रहंदो थोड़ी आहे। त तव्हां पत्थर में भावना रखो था, तव्हां पुस्तकनि में भावना रखो था, तव्हां चओ था असांजे अंदरि भॻवान आहे, त भावना जो बीड़ो भॻवान ॾे थो तव्हांखे हुनमें। लेकिन हिन जो मतिलबु इहो थोड़ी कि भॻवान हुन में रहंदो। भॻवान अर्थात हिकु आत्मा हूंदी आहे जो परम धाम में रहंदी। असां बि मथां ई आया आहियूं परम धाम मां। असां आत्मा आहियूं, जॾहिं हेठि ईंदा आहियूं त जनम मरण जे चक्कर में ईंदा आहियूं त असांजी शक्ति ख़तम थी वेंदी आहे। ऐं उहा आत्मा कॾहिं हेठि ईंदी ई न आहे, पंहिंजो शरीर वठंदी न आहे। हेठि ईंदी आहे हिकु बार, लेकिन पंहिंजो शरीर वठी करे जनम मरण जे चक्कर में न ईंदी आहे, त हुनजी शक्ति ख़तम थींदी न आहे। हिन करे असां हुनखे भॻवान चईंदा आहियूं। त हाणे असांजी आत्मा जो नज़र नथी अचे, हुनजे मथां पाप चढ़िया आहिनि, त असांखे उहो जेको आत्मा मथे वेठी आहे न, जो हेठि कॾहिं बि पंहिंजो शरीर न वठी ईंदी आहे, उहो मथे वेठी इन करे आहे कि हुनखे पतो अथसि कि हिन सृष्टि ते जॾहिं ईंदा आहियूं, जनम मरण जे चक्कर में ईंदा आहियूं, त आत्मा जी शक्ति ख़तम थींदी ई। इहो त पक्को आहे। भई ॾिसो, असां खेल खेॾण वियासीं, सम्झो 10 ॼणा खेल खेॾण विया, त पाणी हुयो, हिकु वियो पाणी में, ॿियो, टियों, चौथों, हुनखे ॾिसी करे सभु हली विया। लेकिन जेको 10 नंबर वारो हो न, उहो बि सोचे पियो हाणे मां बि वञा, लेकिन ॾिठई नंव फसी आहे उते वञी करे नंव फसी आहे कंहिं ॻाल्हि में, त हुते ई लड़ाई झगड़ो करण लॻी आहे, हुते ई त 10 सावधान थी वियो।
की उहे त फसी आहिनि, उते ईअं थी विया, लड़ाई झगड़ो था करनि। त उहो न सोचे हाणे मां बि हली वेंदमि त मां बि फसी वेंदमि, पोइ हिननि खे बचाईंदो केरु? त पोइ हुन छोजी उहो त पाणी खां ॿाहिरि हुयो, त हुन पंहिंजी सम्झ अनुसार हुन नवनि खे बचाई, हुननि खे पाणी मां कढियईं। त उहो ई भॻवान बि आहे न, हिकु आत्मा ई आहे जो सदा मथे रहंदो आहे। त हुन ॾिठई भई असां सभु बि आत्मायूं आहियूं, असां त हिकु हिकु करे सभु हेठि अची विया। हुनजो बि अचण जो टाइम हुयो, लेकिन हुन ॾिठई भई हिते त इहे सभु माण्हू भुलिजी विया आहिनि ख़ुदि खे। आहियूं असां सभु आत्मा आहियूं, लेकिन असां सभु ख़ुदि खे छा था सम्झो? शरीर था सम्झो। त भॻवान मथां उन आत्मा मथां ॾिठई कि अरे इहे त सभु पंहिंजे शरीर में फसी विया आहिनि, ख़ुदि खे आत्मा सम्झनि ई नथा त निकिरंदा कीअं? ऐं इहे त ख़ुदि विकार बुराइनि जे वश थी करे बुरा माण्हू, बुरी आत्मायूं थी वियूं, पाप आत्मायूं थी वियूं, इहे त आत्मायूं सभु मेरी थी वियूं। त हुन मथां खां हेठि ॾिठई भई जो आत्मा हेठि अचे थी उहा जनम मरण जे चक्कर में ईंदे ईंदे कारी थी थींदी वञे। त भॻवान चई अरे इहे त सभु कारा, उन मथे जेकी आत्मा वेठी हुई हुन ॾिठई भई इहे त सभु कारा थी विया। हाणे मां बि अगरि पंहिंजो शरीर वठी करे हेठि ईंदमि त मां बि कारो थी वेंदमि। त उहा समझदार आत्मा आई न हेठि, पंहिंजो शरीर वठी जनम मरण जे चक्कर में आई न। लेकिन असां सभु बि आत्मायूं हुनजा भाउ आहियूं। त हुन सोचे हाणे मूंखे हिननि खे बचाइणो बि आहे, छो जी सभी माण्हू, सभी आत्माएं ॾाढी दुखी थी वयूं हुयूं। त हिन करे पोइ उहो मथां खां हेठि आई उहा आत्मा, लेकिन उहा आत्मा कंहिंमें आई? कंहिंजे शरीर में आई। ॿियो पंहिंजो शरीर न वरितई, गर्भ में न आई। जे कोई आत्मा कंहिंमें प्रवेश थींदी आहे न त उहो बि मथां खां हेठि आई ऐं ॿिए शरीर में प्रवेश थी वई। त बाबा ॾिठई उहा आत्मा प्रवेश थी करे पोइ सभिनि खे ॿुधाए पई कि तव्हां त आत्मा आहियो, तव्हां त परमधाम में रहण वारी आहियो, तव्हां त निर्विकारी आयो हुयो, तव्हां त शुद्ध हुयो, तव्हां त पवित्र हुयो। हीअं हीअं करे सभिनि खे ज्ञान ॾियण लॻी वई, सभिनि खे स्वयं जो परिचय ॾियण लॻी वई। त कोई कोई आत्मायूं त मञी वयूं ऐं कोई कोई मञियूं न। त जेकी मञी वयूं उहा पोइ धीरे धीरे ॿियनि खे बि मनाइण में लॻी वई, ॿियनि खे बि ॿुधाइण में लॻी वई कि अरे असां सभु त आत्मा ई आहियूं, असां सभु त परमधाम में रहण वारा आहियूं, असां त हिन सृष्टि ते सिर्फ़ु खेल खेॾण आयासीं। पोइ जेकी मथां खां हेठि आत्मा आई हुन इहा बि ॿुधाई भई तव्हां पहिरियों सतयुग में हुयो, पोइ त्रेता में, पोइ द्वापर में, पोइ कलयुग में, पोइ द्वापर में कीअं तव्हां विकार बुराइनि जे वश थियो। मतिलबु उहो मथे उहा आत्मा वेठी करे हेठि सभु ड्रामो ॾिसे थी। त उहा हुन चई हाणे इहे त फसी विया। त उहा समझदार आत्मा असांखे हेठि अची करे असांखे बचाइण लाइ अची वई। त तॾहिं हुनखे, छो जो हुन अची करे असांखे बचाई, असांजो भाग्य जगाई, असांजो भाग्य उज्जवल कई, असांखे वरी खां सुजाग कई। हिन करे हुनखे भॻवान चईंदा आहिनि, अर्थात सभिनि जो भाग्य ठाहिण वारो, सभिनि खे सही राह ॾेखारण वारो। त हुन हेॾा सारा कम अची करे कई त हुनजा हेॾा सारा नाम आहिनि। कोई हुनखे छा चईंदो आहे, कोई छा चईंदो आहे, कोई छा चईंदो आहे। हुन असांखे हेॾी सारी शक्तियूं ॾिनई, पंहिंजी शक्तियुनि में जी स्मृति ॾियारई, पंहिंजे गुणनि जी स्मृति ॾियारई। हिन करे माण्हू हुनखे अलॻि अलॻि नाम सां यादि कंदा आहिनि। त भॻवान कोई वॾी चीज न आहे, उहो बि असां वांगुरु आत्मा ई आहे, लेकिन उहा असां वांगुरु अची करे हिन सृष्टि ते अची करे पाप आत्मा न ठहींदी आहे, सदा ही पुण्य आत्मा, सदा ही पावन आत्मा, सदा ही प्योर आत्मा रहंदी आहे। ऐं हिन मथे बि इन करे वेठी हूंदी आहे छो जो असांजी मदद करे। त हाणे असांजी आत्मा जे मथां पाप पिया आहिनि, चढ़िया आहिनि, असांजी आत्मा कारी थी आहे न। त असांजी आत्मा जे मथां पाप जेका चढ़िया आहिनि हुननि सां मुक्ति पाइण लाइ ऐं वरी असांखां कोई बि पाप कर्म न थिए
त भगवान जो असांखे ज्ञान ॾींदो आहे, गुण ॾींदो आहे, शक्ति ॾींदो आहे, उहो असां स्वयं जे जीवन में धारण करो। हिकु त पिछले जन्मनि जा जेका पाप चढ़ल आहिनि हुननि सां मुक्त थियण लाइ असांखे पहिरियों इहो सम्झणो पवंदो कि मां आत्मा आहियां, मां शरीर न आहियां, मां आत्मा आहियां। मुंहिंजो आत्मा जे मथां पाप थो चढ़े। अॼु अगरि तव्हां कूड़ ॻाल्हायो सॼे ॾींहं में फालतू त असांजे मथां कारो दाग चढ़ी वियो आहे अॼु। त हुन कारे दाग खे मिटाइण लाइ असांखे कंहिंखे यादि करणो पवंदो? परमात्मा खे। कंहिं बि देहदारी गुरु संत सन्यासी खे यादि करण सां पाप न कटदा, छो जो उहो त खुद ई भगवान खे यादि करनि था पाप धोइण लाइ। कृष्ण बि कारो थियो न, अर्थात कृष्ण जी आत्मा बि कारी थी। चईं हुनखे साप ॾिसी, कहिड़े साप ॾिसी? कृष्ण जी आत्मा बि द्वापर कलयुग में अची करे विकार बुराइनि जे वश थी करे कारी थी, तॾहिं त कृष्ण खे बि कारो पूजदा आहिनि। तव्हांजे गुरु नानक देव केॾो दुख ॾिठई। हर क्राइस्ट ॾिसो, क्रिश्चन जी क्राइस्ट केॾो दुख ॾिठई। गुरु गोविंद सिंह जी उन्हनि जे ॿारनि हुननि केॾो दुख ॾिठई। छो ॾिठई? छो जी उन्हनि जी जेकी आत्मा हुई उन्हनि बि कंहिं न कंहिं हिन सृष्टि ते रहंदी हुई कंहिं न कंहिं जन्म में पाप कया हूंदा। हाणे जेके माण्हू गुरु नानक देव सम्झे थो कि इन सिख धर्म जी स्थापना कई, उन थोड़ी कई, छो जी उहो त उन त दुख ॾिठई, मतलब उनजी आत्मा ते त पाप चढ़ल हुया पिछले जन्मनि जा। उनजे शरीर में उहा आत्मा आई ॿी मथां खां हेठि, हुन प्रवेश करे हुन जे मुख द्वारा सिख धर्म जी स्थापना कई कि जप साहिब त सुख मिलई। उनजे शरीर में ॿी आत्मा आई हुई, जेके माण्हू चए थो न, जे गुरु नानक देव खे माण्हू चईंदा आहिनि हुननि जो जेको नाम रूप आहे, माण्हू चईंदा आहिनि हिन सिख धर्म जी स्थापना कई। ग़लति आहे इहो परमात्मा चईंदो आहे जेकी आत्मा धर्म स्थापन करण ईंदी आहे न पहिरियों मथां खां हेठि, उहो त पवित्र आत्मा हूंदी आहे, उहो त शुद्ध आत्मा हूंदी आहे, उहो थोड़ी हेॾा दुख ॾिसी सघंदी आहे। उहो त जंहिंजे शरीर में उहा आत्मा आई न हुन ॾाढा दुख ॾिठई। जीअं बाबा चईंदा आहिनि कि ॾिसो हाणे बि जेका गुरु एॾा सारा आहिनि, कंहिंमें माता चईंदा आहिनि, हिन में माता ईंदी आहे, हिन में फलानो ईंदो आहे, फलानो ईंदो आहे, लेकिन हुननि जे जीवन में ॾाढो दुख हूंदो आहे। त उहो त शुद्ध आत्मा हुननि जे शरीर में ईंदी आहे, त उहो शुद्ध आत्मा उहो शक्ति आहे, सिर्फ़ु आत्मा न आहे। त उहो थोड़ी पाप कया अथई हुननि। त ईअं ई परमात्मा चईंदो आहे कि मां बि मथां खां हेठि ईंदो आहियां ऐं तव्हां सभिनि खे इहे चईंदो आहे कि मूंखे मथे यादि करो, कहिड़े रूप में? निराकार रूप में। हाणे जॾहिं बि असांखे भॻवान खे यादि करणो आहे, जॾहिं बि पंहिंजी आत्मा ते जेका पाप चढ़ल आहिनि हुननि सां मुक्ति पाइणी आहे, पंहिंजी आत्मा खे शुद्ध करणो आहे, त असांखे खुदि खे पहिरियों आत्मा सम्झो कि मां आत्मा भ्रुकुटी जे विच में वेठी आहियां, मुंहिंजे आत्मा जो पीउ परमपिता परमात्मा मथे वेठो आहे, उहो बि निराकार ज्योतिर्बिंदु, मां बि निराकार ज्योतिर्बिंदु। त जॾहिं मां निराकार ज्योतिर्बिंदु हुन परमात्मा खे निराकार ज्योतिर्बिंदु में जे रूप में यादि कंदमि, तॾहिं ई मुंहिंजा पाप धुलजंदा। न त तव्हां कॾहिं बि तव्हांजा पाप न धुली सघंदा, चाहे तव्हां केतिरो बि सिमरन करो, चाहे तव्हां केतिरा बि पाठ करो, व्रत जप करो, तीर्थ करो, पूजायूं करो, दुनिया में हालत ॾिसनि था न माण्हू। हाणे जेकी एॾो भक्ति थो करे त बि हुनखे एॾो दुख आहे दुनिया में, चलो तव्हां न, लेकिन दुनिया में रोज माण्हू केॾी भक्ति था करनि, सभिनि जे लाइ प्रार्थना था करनि, दुनिया में सुख शांति थिए, लेकिन त बि दुनिया में सुख शांति छो थी थिए? छो जी विधि ठीक न आहे, छो जी कोई बि भगवान जे यथार्थ नाम रूप सां हुनखे यादि ई नथो करे। जॾहिं असां खुदि खे आत्मा सम्झी करे हुनखे निराकार रूप में यादि कंदासीं, तॾहिं ई असांजी आत्मा में शक्ति ईंदी आहे।
तॾहिं ही असांखे सही कर्म जी करण जी सम्झ ईंदी आहे, शक्ति ईंदी आहे। तॾहिं असांजी आत्मा पुण्य आत्मा थींदी आहे, पावन थींदी आहे। तॾहिं त चईंदा आहिनि हे पतित पावन अच। भई अगरि असांजा पाप, असां पावन आत्मा आहियूं, असांजा पाप धुलिजी आहिनि, त असांजी आत्मा छो थी सॾु करे पतित पावन खे? भगवान खे अञा ताईं सॾु छो था करूं, अच अच अच। मतिलबु भगवान जहिड़ो सुख असांखे हिन देहदारी गुरु संत सन्यासियुनि जी भक्ति कंदे, पूजा कंदे, हिननि जा जनम ॾींहं मल्हाईंदे, त्योहार मल्हाईंदे बि असांजे जीवन में सुख शांति नथी अचे। माण्हू थकिजी पियो आहे हाणे त भक्ति करे करे। भक्ति थकाईंदी आहे, लेकिन परमात्मा जो असांखे यथार्थ परिचय ॾे थो, सम्झ ॾे थो, माण्हू उहो बि नथा करे सघनि, माण्हू ड्रिजनि था। के चओ भई तव्हां ये मूर्ति पूजा न करो, परमात्मा के मथे निराकार रूप में याद करो। त चईंदो न न न असांखे त ईअं ई करिणो आहे। के चओ भई ये भगवान जो रूप बंदर जहिड़ो थोड़ी थींदो आहे, हाथी जहिड़ो थोड़ी हूंदो आहे, भगवान कोई एॾा भयानक काली जहिड़ो थोड़ी हूंदो आहे। भगवान त निराकार ज्योतिर्बिंदु, उनखे मथे याद करो। त मञदा ई न। अरे हिननि सभिनि खे पूजते दुख त दूर न। हाँ, बाक़ी थोड़ो समय है न, जॾहिं माण्हू सिमरन कंदो आहे, पाठ कंदो आहे, व्रत रखंदो आहे, तीर्थ कंदो आहे, त थोड़ो समय पाप न कंदो आहे बस। भई सम्झो कोई कलाक सिमरन तो करे, पाठ तो करे, त चलो थोड़ी देर वो पाप कर्मनि खां मुक्त थी वियो, थोड़ी देर वो फालतू सोचण ॻाल्हाइण कर्म करण खां मुक्त थी वियो। पर कई माण्हू त ईअं आहिनि, पाठ बि कंदा रहंदा ऐं टीवियूं बि ॾिसंदा रहंदा, मोबाइल बि ॾिसंदा रहंदा, माण्हुनि सां ॻाल्हाईंदा बि रहंदा, हिक ॿिए खे ॾिसंदा बि रहंदा आहिनि ऐं पाठ बि कंदा आहिनि। ॿुधाए अहिड़ी त हालत आहे दुनिया में माण्हुनि जी। पोइ ॿुधायो दुख कीअं ख़तम थिए? हिन करे परमात्मा स्वयं हिन सृष्टि ते अवतरित थी करे, जे गुरु नानक देव जी आत्मा हुन शरीर में आई, जे शरीर खे माण्हू सम्झे थो न इहो हिन धर्म स्थापन कई, भई उहो त धर्म स्थापक ॿी आत्मा हुई, वो हुनजे शरीर में आई ऐं हुन चई जप साहिब त सुख मिले, हुन साहिब खे जपो त सुख मिले। त उहो ई परमात्मा हाणे स्वयं आयो आहे। भई पहिरियों त हर धर्म स्थापक अची करे चईंदो आहे, भई न प्रेसिडेंट खां पहिरियों हुन जा नंढा नंढा नेता ईंदा ऐं प्रेसिडेंट जे बारे में ॿुधाईंदा, पोइ प्रेसिडेंट ईंदो। त उहो ई परमात्मा वॾो वॾो आहे, ॾाढो वॾी आत्मा आहे, सेठ आहे पूरी दुनिया जो। त जॾहिं द्वापर युग खां दुख शुरू थिया त अलॻि अलॻि धर्म स्थापक आत्मायूं आयूं कि हुन भगवान खे यादि करो, हुन साहिब खे यादि करो, हुन अल्लाह खे यादि करो, हुन नूर खे यादि करो, हुन गॉड खे यादि करो, हुन लाइट खे यादि करो। सभिनि ईअं चयो। कृष्ण जी क्राइस्ट चई गॉड खे लाइट जे रूप में यादि करो। मुस्लिम चईंदा आहिनि भगवान हिकु नूर आहे, रोशनी जे रूप में यादि करो। गुरु नानक देव चई उहो निराकार आहे, अर्थात जंहिंजो कोई आकार, शारीरिक आकार न आहे, बिंदी आहे। चई हुन बिंदी खे यादि करो त माण्हू हुननि जी मूर्तियूं रखी वेठा आहिनि। हाणे उहा आत्मा त वई ॿियो जन्म वठण, उहो कीअं तव्हांखे ॿुधाए? त बाबा चए थो कि हाणे हिन करे स्वयं मां ई आहियां, मां आयो आहियां, तव्हांखे चवां थो भई मुंहिंजो रूप निराकार आहे, हाणे मूंखे निराकार रूप में यादि करो त तव्हांजा पाप धुलजंदा। बाक़ी तव्हां एॾी भक्ति कंदो, छो कि भॻवान बि ॾिसी ॾिसी सोचे थो न, भई मुंहिंजा ॿार केॾा थकी पिया आहिनि। न भक्ति माण्हू सुबुह जो एॾी महिनत सां उथे थो, सर्दी में त सनानु पाणी करे, जबकि शरीर खे त स्वच्छ करो था, लेकिन आत्मा त मेरी आहे, हुनखे साफ़ करिणो आहे न। माण्हू एॾी सुबुह सुबुह जो ठंड में उथनि बि, कई त सुबुह सुबुह जो थधे थधे पाणी सां सनानु कंदा आहिनि। चई थधे पाणी सां सनानु कंदासीं त भॻवानु जल्दी ॿुधो। त पत्थर बुद्धि आहे न, ॿुधाए अहिड़ी बुद्धि सही आहे माण्हुनि जी? हाणे शरीर हले नथो, न भॻवानु चईंदो न तूं सनानु करे अच। भॻवान त असांजो पीउ आहे या केरु आहे?
त पंहिंजी सम्झ अनुसार माण्हू कुझु बि करे थो, पोइ दोषी भॻवान खे थो ठहराए। पोइ माण्हू चवनि था अरे सुबुह सुबुह जो सनानु करे होॾे वियो न टिकाणे मंदिर त बीमार थी, मतलब छा थी वियो, भॻवान बीमार कई। हाणे तव्हां पंहिंजी उल्टी सम्झ अनुसार कम करो था त पोइ दुख पाए था, त हिन में भॻवान छा करे ॿुधाए। त इन करे परमात्मा चईंदो भई मां त निराकार आहियां, तव्हां ख़ुदि खे आत्मा सम्झो, मूंखे मथे यादि करो, हेॾे होॾे छो था भटको। केॾा भटकनि था न माण्हू, शरीर कंहिंजो हले नथो ऐं हेॾे होॾे भटकनि था, हीअ कोई टिकाणे कोई मंदिर, कोई हेॾे कोई हेॾे, हीअ परमात्मा चईंदो हीअ भटकण जी निशानी आहे। अॼु माण्हू वटि सम्झ न आहे न, त हिन देवी खां पुछंदा, हिन मंदिर खां पुछंदा, हिन माता खां पुछंदा, हिन गुरू खां पुछंदा, ये भटकण थियो। परमात्मा चवनि था त भटको न, हाणे हिकु मथे परमात्मा खे यादि करो, हुन सां मन जी ॻाल्हियूं करो, उहो तव्हांखे सही राह ॾेखारींदो। अच्छा, मीठी मीठी स्किल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। समझी भी रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। वरदाना शीतला देवी ठही सर्व कर्मेंद्रिय खे शीतल शांत ठाहिण वारा स्वराज्य अधिकारी ठहो। बाबा चवनि था कि शीतला देवी कॾहिं बि क्रोध न कंदी आहे। हीअं चईंदा आहिनि, कई चईंदा आहिनि कि असां क्रोध न कंदा आहियूं लेकिन रोब रखंदा आहियूं। चईंदा आहिनि न अख त ॾेखारणी पवंदी आहे, अख न ॾेखारींदासीं त ॿुधंदा न आहिनि। ये तव्हांजी मेंटालिटी आहे, ये तव्हां पंहिंजी सोच रखी आहे, लेकिन परमात्मा जी सोच चए थी, परमात्मा असांखे श्रेष्ठ मत ॾे थो कि तव्हां क्रोध थोरो रोब बि कंदा आहियो न, त रोब बि क्रोध जो अंश आहे। ऐं हिकु अंश सां वंश कॾहिं पैदा थी वेंदो पतो बि न लॻंदो। त क्रोध रोब रखण, तव्हां चओ था रोब त रखिणो पवंदो आहे, अख त ॾेखारणी पवंदी आहे, लेकिन ये क्रोध जो अंश हूंदो आहे। पोइ इहो अंश कॾहिं वंश पैदा करे वठंदो आहे न, पोइ पतो बि न पवंदो। हिन करे परमात्मा चवनि था अगरि शीतला देवी ऐं शीतला देव ठहिणो आहे त असांखे सपने में बि क्रोध व रोब जो संस्कार न अचणो खपे। सपने में बि असां सां कॾहिं कॾहिं कोई सपनो ईंदो आहे न अहिड़ो कि माण्हू असांखे उल्टो सुल्टो चवनि था, ईअं करनि था, त असां सपने में बि माण्हू लड़दा आहिनि। त असांजा सपना बि ॾाढा शांत ऐं शुद्ध हुजणा खपनि, तॾहिं असां शीतला देवी कहलाईंदासीं। जॾहिं असां शीतला देवी शीतल थी वेंदासीं न, त असांजी सूक्ष्म ऐं स्थूल कर्मेंद्रियूं सभु शीतल शांत थी वेंदी। हिन समय असांजी मन बुद्धि संस्कार, असांजी अखियूं मुख हथ पेर सभु अशांत आहिनि, अशांत आहिनि न, सभु ठंडा न आहिनि। माण्हू कोई त्योहार ॾींहुं न थधो खाईंदा आहिनि, उहो त तव्हां शरीर खे थधो ॾींदा आहियो न, लेकिन असली में इन त्योहारनि जो मतिलबु छा आहे। जे माण्हू वञे न थधिड़ी ऐं गोगो अलाए कहिड़ा कहिड़ा ॾींहं ॾींहुं थधो खाईंदा आहिनि न, उनजो अर्थ इहो आहे सिर्फ़ु हिकु ॾींहुं न, थधो खाइण अर्थात सदा थधा रहो। असांजो स्वभाव संस्कार ॾाढो थधो मिठो रहणो खपे। थधो बि खाईंदा आहिनि ऐं मिठो बि खाईंदा आहिनि। हुयो त मिठे जो ई न, इहे त अॼुकल्ह माण्हू नमकीन बि कोकियूं वोकियूं ठाहे छॾंदा आहिनि, लेकिन थधो ऐं मिठो अर्थात जीवन में सदा पंहिंजो स्वभाव संस्कार थधो बि रखो ऐं मिठो बि रखो। तव्हां ईअं सोचो ई न कि रोब न रखंदासीं, क्रोध न कंदासीं त कोई ॿुधंदो ई न, इहे तव्हां सोचो ई न। तव्हां सोचो न मां सभिनि सां प्यार सां थधी थी करे हलंदमि ऐं सभु मूंसां गॾु मिली जुली करे सुठी रीति हलंदा ई सही। तव्हां पंहिंजी रीति थधी रीति हलो, मिठी रीति हलो, पोइ ॾिसो माण्हू आप ही हिकु न त 2 बार 3 बार 4 बार 5 बार त तव्हांखे थधे रूप में ई तव्हांजो स्वभाव स्वीकार करे छॾंदा। कई ॿारनि जी आदत थी वेंदी आहे,
कि जेसिताईं मम्मी चिल्लाए न तेसिताईं ॿुधंदा ई न आहिनि। छो जी तव्हां आदत विझी आहे न। तव्हां हाणे थधा थी करे हलो त हिकु बार, ॿ बार, 3 बार, 5 बार त उहो ज़रूर मंदा। कोशिश करो त हिकु बार में ई मंदा। परमात्मा खे चओ बाबा तव्हां चयो थधी थी करे हल, मिठी थी करे हल, अॼु खां मां ईअं हलां थी। पोइ तव्हांखे तव्हांजा ॿार जीअं संभालणा आहिनि संभवायो, मूंखां संभलवायो। स्लोगन आहे आज्ञाकारी ॿार जेको हूंदो न हुनखे आशीर्वाद स्वतः मिलदी आहे परमात्मा जी, माँ बाप जी। हुनखे आशीर्वाद मांगण न पवंदी आहे। अॼुकल्ह माण्हू भॻवान खां हिक ॿिए खां आशीर्वाद मांगे थो, छो जी कोई कंहिंजी आज्ञाउनि ते नथो हले। लेकिन जेका आज्ञाकारी ॿार हूंदा आहिनि न हुननि खे माउ पीउ ऐं संबंधियुनि जी स्वतः ई दुआयूं मिलदियूं आहिनि, आशीर्वाद मिलंदो आहे। त आज्ञाकारी रहो त आपे ही आशीर्वाद मिलदी रहंदी। अच्छा, ओम शांति। बाबा खे याद करो।